हालाणी मां खे ख़बर ॾींदा हलूं त हालाणी में मज़दूरनि जे आलमी ॾियारे ते पीपी हारी कमेटी पारां प्रेस क्लब हालाणी अॻियां शिकागो जे शहीद मज़दूरनि खे ख़राज तहसीन पेश करण लाइ मशल बरदार रैली कढी वई आहे। रैली खे ख़िताब कंदे मंज़ूर अली ख़ासकेली, शाहिद चांडियो, लियाकत अली ख़ासकेली ऐं ॿियनि चयो त हिते ठेकेदार निज़ाम तहत मज़दूर भर्ती कया वेंदा आहिनि, जॾहिं त मज़दूरनि खे न सोशल सिक्योरिटी ऐं न थी वरी हुननि खे यूनियन साज़ी जो हक़ मिलियल। हिननि चयो त पाकिस्तान अंदरि मज़दूरनि जी हालत ग़ुलामनि जहिड़ी थी वई आहे। मञियल असूलनि मूजिबि कम जे मुक़ररी वक़्त ऐं मुनासिब उजरो ते अमल नथो थिए। 10 कलाकनि खां 18 कलाकनि ताईं मज़दूरनि खां कमु वरितो वञे थो, पर खेनि पघार 10 खां 12 हज़ार रुपया मस मिले थी। हिननि चयो त हुकूमत जी नाक़स पॉलिसियुनि सबबि मज़दूर रोज़ानो माली ऐं समाजी मसइलनि सूदो केतिरनि ई परेशानी खे मुंहुं ॾींदा रहंदा आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।